तो कहिड़ी तव्हां नालो? मधु लालवानी। तव्हां किथे रहंदा आहियो? मालवीय नगर 2 सेक्टर में। तव्हां चालीहे साहिब ते कीअं लॻो प्रोग्राम तव्हांखे? मूंखे ॾाढो प्रोग्राम सुठो लॻो। मां पिछले साल खां जुड़ी आहियां। हाणे मां रेगुलर ईंदी आहियां, 12 महीना बि अचां। मूंखे एॾी मौज मची आहे। अहिड़ा मेला रोज़ लॻंदा रहनि, असां रोज़ अचंदा रहूं। सिंधी वधनि, सिंधी वधनि। आयो लाल सभई चओ झूले। मुंहिंजो नालो दिविशा आहे ऐं मां बाड़मेर रहंदी आहियां, पर हिते मुंहिंजा माइट आहिनि त मां हिते घुमण आई आहियां। और स्पेशली मैंने ये दिन चूज़ किए क्योंकि ये चालीहे के दिन है और हम लोग बहुत मानते हैं ये दिन और बहुत एंजॉय करते हैं। हमारी सब ख्वाहिशें पूरी भी होती है चालीहे में, तो हम जान करके यही दिन चूज़ करें कि इस टाइम पे चालीहा भी हो जाए और घर पे मिलना भी हो जाए। आपने बच्चों की वेकेशन मिस कर दी, तो ये समय आपने जरूर चुना। मेरे अभी कोई बच्चे नहीं है, अभी मैं हैप्पीली मैरिड हूँ। मैं शकुंतला कटारिया, मालवीय नगर सेक्टर 3 में रहती हूँ। मैं सिंधी ना होकर भी पंजाबी हूँ, पर मुझे अपने बच्चों के साथ झूलेलाल चालीसा में बहुत आनंद आया, बहुत खुशी हुई। ये बच्चे खूब फले फूले। जय झूलेलाल। मां मालवीय नगर 3 सेक्टर में रहंदी आहियां। मां चालीहे में रोज़ चालीहे ॾींहं आई आहियां ऐं मूंखे एॾी मौज लॻी, जंहिंजो मज़ो अची वियो जेको तव्हांखे ॿुधाए बि कोन थी सघां। तव्हां बि अचिजो, अॻे साल इहे चालीहे अटेंड करिजो। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा। केवलानी। मां मालवीय नगर में रहंदी आहियां ऐं मूंखे झूलेलाल चालीहे ते मां रोज़ ईंदी आहियां ऐं मूंखे उहो ॾाढो वणंदो। मां 4 सालनि सां लॻातार वेठी। जय झूलेलाल। मां मालवीय नगर में रहंदी आहियां। मुंहिंजो नालो कविता आहे। मां झूलेलाल चालीहे में ईंदी आहियां पिछले 4-5 साल खां। ॾाढो सुठो लॻो। जय झूलेलाल। नालो विमल आहे। मूंखे ॾाढो मज़ो आयो। मां रोज़ ईंदी आहियां चालीहे ॾींहं। ॾाढो मज़ो आहे। हमेशह मंदर में मेला लॻंदा हुजनि। असांजी इहा गुरू बाबा खे अरदास आहे हमेशह मौज मचंदी रहे ऐं मौज मत मालवीय नगर में हमेशह मेला लॻंदा रहनि। बोल साईं झूलेलाल की जय। जय झूलेलाल। मां महेश कुमार कृष्णाणी। हिन दरबार में चालीहे साहिब जी मौज जी तव्हांखे कुझु ॼाण ॾियण थो चाहियां। 40 ॾींहं मौज मस्ती आनंद ऐं झूलण जो आशीर्वाद सॼी संगत मथां ईअं त वरसियो आहे ॼण स्वर्ग जी अनुभूति थी रही आहे। तमामु सुठो आयोजन, तमामु सुठा भॼन पंजड़ा ऐं भगतनि जी वॾी ॻाल्हि डिसिप्लिन जेका हिते आहे हिन सेवादारी जी, उहा डिसिप्लिन जी तारीफ़ ज़रूरु करणु घुरिजे। छाकाणि त टाइम सां अनुशासन सां चालीहे साहिब जी शुरूआति थी आहे ऐं टाइम सां ई समाप्ति थी आहे ऐं प्रतिदिन जेको टाइम हिननि जो उहो टाइम टेबल हुनजी मर्यादा में हिननि सभु कम कया ऐं सभिनि खे आनंद वरिता। मां ॾाढो घुराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां झूलण साईं जो हिन दरबार में 40 ॾींहं हाज़िर करण जो मौक़ो मिलियो। जय झूलेलाल। हिन झूलण जे मंदर में 40 ॾींहं असां हाज़िरी लॻाई आहे। झूलण जी वॾी कृपा थी आहे कि हिन बार असांखे मौक़ो मिलियो आहे। हिन दरबार में असां जेकी सिख्या वरिती आहे डिसिप्लिन जी, उहा सभिनि खां सुठी आहे, प्यारी आहे ऐं असां जेके भावर असांखे मिलिया आहिनि, एतिरी ख़ुशी जो आनंद मिलियो आहे कि असां मतिलबु बयानु नथा करे सघूं ऐं इहा ख़ुशी सदाईं बरक़रार रहे। लाल साईं सभिनि खे वधाए। आयो लाल सभई चओ झूलेलाल। और मां ये 40 ॾींहं पूरो आयो आहियां और मूंखे ॾाढो आनंद मिलियो आहे। और मां सॼी सिंधी भाउरनि खे चईंदुमि कि सभिनि खे हिन 40 ते अचिणो खपिजे और ॾाढो आनंद मिलियो मूंखे हिन ते 40 ते और सॼी डिसिप्लिन प्रॉपर हर शइ हिकु शइ ॾाढो आनंद आयो आहे। और मां हर सिंधी भाउ खे चईंदुमि कि हर 40 ते हर हिकु सिंधी भाउ खे अचिणो खपे। हमारे मालवीय नगर में चालीहा साहब देखा, बहुत अच्छा लगा। 40 दिन बहुत अच्छा आनंद लिया, बहुत मन खुश हो गया, दिल खुश हो गया। और आयो लाल सभई चओ झूले झूलेलाल। मौजूद मजा है ना, मौज अरे मजा मौजूद। जय झूलेलाल। सतनाम साखी। जय झूलेलाल। ॾाढी मौज तॾहिं एॾो परे आई तॾहिं। जय झूलेलाल। ॾाढो सुठो ॾाढो मज़ो आयो। ॾाढो इंजॉय कयोसीं। हा, छो न ॻायासीं। तमामु सुठी लॻी, ॾाढो सुठो व्यवस्था, ॾाढो सुठो आनंद आयो। ॾाढो 40 ॾींहं